परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि खां असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि छा बाइबल जेको आहे उहो परमेश्वर जो वचन आहे। छा असां यीशु मसीह खे पंहिंजे जीवन जो राजा बणाईंदासीं त 100% वञी करे परमेश्वर सां गॾु अनंत काल में स्वर्ग में वञी रहंदासीं। मुंहिंजा प्यारो असां अलॻि अलॻि माध्यम सां हिन ॻाल्हि खे ॾिसण जी कोशिशि कई आहे कि छा सबूत आहिनि ताकि असां विश्वास करे सघूं ऐं उद्धार पाए सघूं। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिसणु शुरू कयो आहे कि छा यीशु मसीह जेको आहे उहो ई परमेश्वर आहे जंहिंजे द्वारा सॼी सृष्टि कई वई। इहो असां हिन जे करे ॾिसणु शुरू कयो आहे मुंहिंजा प्यारो, छो कि बाइबल ॿुधाए थी पई कि यीशु मसीह जंहिंजे द्वारा सभु कुझु ठाहियो वियो उहो देह धारण करे करे हिन धरतीअ ते आयो। त मुंहिंजा प्यारो इहो ॾाढो ज़रूरी आहे जांचणु ॾिसणु कि जेके परमेश्वर में गुण आहिनि उहे यीशु मसीह में आहिनि कि न। ऐं असां इहो इन जे करे ॾिसी रहिया आहियूं छो कि कंहिं परमेश्वर खे साक्षात त ॾिठो कोन्हे, त परमेश्वर जा जेके गुण आहिनि अगरि जे यीशु में मिलनि था त इहो साबित थो थी वञे कि यीशु ई परमेश्वर आहे। त मुंहिंजा प्यारो पिछले वीडियो में असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि छा यीशु मसीह जे अंदरि सृष्टिकर्ता जो गुण आहे कि न, सर्वशक्तिमान जो गुण आहे कि न। ऐं असां उनखे सुठी तरह सां ॾिठो आहे। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उनखे सुठी तरीक़े सां ॾिसी सघंदा आहियो। असां मुंहिंजा प्यारो असां हिन ॻाल्हि खे बि चयोसीं कि परमेश्वर जो जेको गुण आहे उहो इहो बि आहे कि परमेश्वर जेको आहे उहो पवित्र आहे। त असां हिन ॻाल्हि खे जांचींदासीं कि छा यीशु मसीह पवित्र आहे कि न। अगरि जे उहो पवित्र कोन्हे त मुंहिंजा प्यारो उहो परमेश्वर न थियो, पर अगरि जे उहो पवित्र आहे त उहो परमेश्वर आहे। ऐं अगरि जे उहो पवित्र आहे त असां हुनजे मथां विश्वास करे सघंदा आहियूं। ऐं अगरि जे असां हुनजे मथां विश्वास कंदासीं त 100% वञी करे स्वर्ग में हमेशा जे लाइ उन सां गॾु रहण जे लाइ पंहिंजे पाण खे तयारु कंदासीं। त मुंहिंजा प्यारो असां कीअं इन ॻाल्हि खे पतो लॻायूं, कीअं इन ॻाल्हि खे सम्झूं, छो कि जेॾी महिल यीशु मसीह हिन धरतीअ ते रहे पियो ओॾी महिल त असां कोन रहंदा हुआसीं। त कीअं ख़बर पए कि यीशु मसीह पवित्र हो कि न, उनजे जीवन में कोई पाप हो कि न। असांखे कीअं ख़बर पए कि उनजी सोच में पाप हुयो कि न, उन कुझु ग़लति कयो हो कि न। मुंहिंजा प्यारो असांखे ख़बर आहे कि असां त उन समय ते न हुआसीं, पर असां समझदार इंसान आहियूं। परमेश्वर असांखे बुद्धिशाली ठाहियो आहे। त असांखे इन ॻाल्हि खे ज़रूरु ध्यानु रखिणो आहे कि भले ई असां उन समय ते न हुआसीं, पर परमेश्वर जेको आहे उहो त सदा खां ई आहे है न। इन ॻाल्हि खां त कोई बि जुटलाए नथो सघे। ऐं ॿी ॻाल्हि जेकी आहे असां इहा बि सम्झूं था कि भले ई असां उन समय ते न हुआसीं, पर परमेश्वर जेको सदा खां ई आहे उहो त इंसान जे वीचारनि खे बि, उन जे मन में छा आहे उन्हनि खे बि ॼाणे थो पियो, है न। इन में काई ॻाल्हियूं कोन्हनि। इंसाननि खे ज़रूरत पवंदी आहे इन ॻाल्हि जे साम्हूं ॾिसण जी कि तूं कुझु गुनाह कयो आहे कि न, पर परमेश्वर त मननि खे बि ॼाणे थो पियो। त ॾाढो बहितर इहो थींदो कि असां परमेश्वर खां ई छो न पुछूं कि यीशु मसीह जे अंदरि कुझु गुनाह आहे कि न, छा उहो पवित्र आहे कि न। छो कि मुंहिंजा प्यारो परमेश्वर ई आहे जेको सदा खां ई आहे। परमेश्वर ई आहे जेको माण्हुनि जे दिलि ऐं वीचारनि खे बि ॼाणे थो पियो। मुंहिंजा प्यारो त मुंहिंजा प्यारो जेॾी महिल इन ॻाल्हि खे ॻोल्हियां पियो कि यीशु मसीह पवित्र आहे कि न, हुन कोई गुनाह कयो आहे कि न, त मुंहिंजा प्यारो मां जेॾी महिल वञी करे इहो सुवालु कयो त परमेश्वर मूंखे बाइबल सां इन ॻाल्हि खे जांचण जे लाइ मदद कई। ऐं उहा ॻाल्हि ईअं आहे कि परमेश्वर मूंखे सम्झाई कि लतेश तूं छा थो सम्झी कि पाप जी व्याख्या छा आहे। त उतां मूंखे सम्झ में आई कि पाप जी व्याख्या जेकी आहे उहा इहा आहे कि परमेश्वर जे ख़िलाफ़ इन शरीर जे द्वारा इंसान कुझु ग़लति कमु करे त उहो पाप आहे। ऐं इन जे अलावा पाप जी व्याख्या जे अंदरि इहो बि शामिल आहे कि मुंहिंजे सोच, मुंहिंजे मन में बि अगरि जे कुझु ग़लति अची वियो त उहो बि परमेश्वर जे ख़िलाफ़ पाप आहे। उनखां पोइ मूंखे जेको ॿियो परमेश्वर सम्झाई उहो इहा सम्झाई कि लतेश तूं सम्झाइण जी मूंखे कोशिशि कर कि जेको पाप करे थो उनजो अंजाम छा आहे। मुंहिंजा प्यारो बाइबल असांखे ॿुधाए थी पई कि जेको बि पाप करे थो उनखे मज़ूरीअ जे रूप में, उनजे अंजाम जे रूप में मौत थी मिले पई। त मुंहिंजा प्यारो जेॾी महिल इन ॿिनि ॻाल्हियुनि खे मां जोड़े करे सम्झण जी कोशिशि पियो कयां त परमेश्वर मुंहिंजी सहायता कई कि पाप जेको आहे उहो परमेश्वर जे ख़िलाफ़ कयल कमु आहे ऐं पाप जो जेकी मज़ूरी आहे, अंजाम आहे, उहो मौत आहे। त जेॾी महिल मां इन ॻाल्हियुनि खे ॻोल्हियां पियो त परमेश्वर मूंखे चयईं कि इन तरीक़े सां ई तूं यीशु मसीह खे ॻोल्ह कि छा यीशु मसीह पाप कयो आहे कि न। तोखे ॻोल्हणो आहे त इन ॻाल्हि खे जांच कि हो मरी वियो कि न, छो कि जेको बि पाप थो करे उहो मरी थो वञे पियो। बाइबल ईअं ॿुधाए थी पई ऐं असां इहो ॾिठो बि आहे कि आदम बि तंहिं करे ई मरियो जेको पहिरियों इंसान हो, छो कि हुन परमेश्वर जी आज्ञा जो उल्लंघन कयो, हुनखे वञी करे उनजे ख़िलाफ़ कमु कयो ऐं उहो मरी वियो। त मुंहिंजा प्यारो यीशु मसीह जे बारे में जेॾी महिल मां बाइबल में पढ़ां पियो त मां हिन ॻाल्हि खे जांचण जी कोशिशि कई कि बाइबल छा थी ॿुधाए। यीशु मसीह धरतीअ ते आयो त उनखां पोइ मरियो कि न। त मां जेॾी महिल पढ़ियो त ईअं लिखियलु आहे कि उनखे त क्रूस ते मारियो वियो ऐं उहो मरी वियो, उनखे गाड़ियो वियो, उहो क़ब्र में हुयो। त हिन जो मतिलबु आहे उहो गुनहगार ठही वियो।
त इन जो मतिलबु आहे कि यीशु मसीह पवित्र कोन्हे। पर जेॾी महिल मां बाइबल खे गहराईअ सां पढ़ण जी कोशिशि कई त उते गॾु गॾु हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि लिखियलु आहे। उहा इहा आहे प्रेरितों जे कम में कि परमेश्वर उनखे मौत मां वापसि ज़िंदो करे छॾी। उते ईअं लिखियलु आहे कि इहो अनहोनो हुयो, जेको इहो शब्द आहे उन ते ध्यानु ॾिजो, इहो अनहोनो हुयो कि मौत यीशु मसीह खे पंहिंजे कब्ज़े में रखी सघे। छो मुंहिंजा प्यारो इहो अनहोनो हुयो? छो कि यीशु मसीह पवित्र आहे। छो कि मौत उनखे पंहिंजे कब्ज़े में कीअं रखी सघंदी आहे जेको पवित्र आहे। ऐं मुंहिंजा प्यारो परमेश्वर जेॾी महिल यीशु मसीह खे मौत मां ज़िंदो कयईं त मानव जातीअ खे इहो सबूत जे तौर ते, ताकि तूं विश्वास करे सघीं, इहा ॻाल्हि साम्हूं रखीं कि मां जाचियो आहे, मां परखियो आहे यीशु मसीह खे ऐं उहो पवित्र आहे। मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे इन जे करे पहिरियों ई सम्झायो कि परमेश्वर खां त काई ॻाल्हि लिखियलु कोन्हे। केरु मन में बि पाप करे थो कि न, उहो त हुनखे ख़बर आहे। हिन जो मतिलबु आहे कि परमेश्वर पिता परमेश्वर यीशुअ खे सही तरह सां जांचईं, परखियईं ऐं ॾिठईं कि हिन जे अंदरि कोई पाप कोन्हे। इन करे त हुनखे मौत मां ज़िंदो करे छॾी। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल यीशु मसीह मौत मां ज़िंदो थी वियो त परमेश्वर इन ॻाल्हि ते छाप लॻाईं, पिता परमेश्वर इन ॻाल्हि ते छाप लॻाईं कि उहो पवित्र आहे। मुंहिंजा प्यारो असां इहो ई त ॾिसूं था कि यीशु मसीह छा पवित्र आहे कि न। अगरि जे यीशु मसीह पवित्र आहे त उहो परमेश्वर ठहियो। मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे वरी हिन ॻाल्हि तो ध्यानु थो ॾियारणु चाहियां, केरु आहे परमेश्वर जे अलावा जंहिंखे मौत जेको आहे पंहिंजे कब्ज़े में न रखी सघे। मुंहिंजा प्यारो हिकु परमेश्वर ई आहे जंहिंखे मौत पंहिंजे कब्ज़े में न रखी सघंदी आहे। छो कि परमेश्वर पवित्र आहे ऐं मौत यीशु मसीह खे पंहिंजे कब्ज़े में न रखी सघी, जितां इहो साबित थो थिए कि यीशु मसीह पवित्र परमेश्वर आहे। उहो ई ख़ुदा आहे जंहिं सॼी सृष्टिअ खे ठाहियो आहे। मुंहिंजा प्यारो वरी सुवाल थो अचे पियो कि पोइ यीशु मसीह सलीब ते मरियो छो? उनखे छो मारियो वियो? बाइबल ॿुधाए थी मुंहिंजा प्यारो उहो तव्हांजे ऐं मुंहिंजे गुनाहनि जे करे मरियो। उनखे सलीब ते चाढ़ियो वियो छो कि तव्हां ऐं मां जेके गुनाह कया आहिनि उन्हनि जी सज़ा खणण जे लाइ आयो हुयो। त मुंहिंजा प्यारो जेॾी महिल यीशु मसीह खे परमेश्वर पिता मौत मां ज़िंदो कयईं त इन ॻाल्हि जो बि सबूत ॾिनई कि हा, हिन जे द्वारा जेको बलिदान कयो आहे मनुष्य जे बदिलां, मां उनखे स्वीकार थो कयां। मुंहिंजा प्यारो घणनि ई तरीक़नि सां परमेश्वर पिता असांजे साम्हूं सबूत रखिया आहिनि कि तव्हां यीशु मसीह ते भरोसो करे सघो था। मुंहिंजा प्यारो बाइबल चए थी भई यीशु मसीह उन जे अंदरि चयो कि कोई भी स्वर्ग में पिता परमेश्वर नथो वञी सघे सवाइ मुंहिंजे। ऐं असां ॾिसूं था पिया कि यीशु मसीह जेको इहो दावो थो करे उहो केरु आहे। असां हुन जे अंदरि सृष्टिकर्ता सर्वशक्तिमान परमेश्वर जो गुण ॾिठो आहे। असां हुन जे अंदरि इहो बि गुण ॾिठो आहे कि उहो पवित्र आहे। मुंहिंजा प्यारो इहे ॻाल्हियूं तव्हांखे मददगार हुजनि जॾहिं तव्हां यीशु मसीह जे मथां भरोसो करण जे लाइ पंहिंजे पाण खे तयारु था कयो। अगरि जे तव्हां यीशु मसीह ते भरोसो कंदव त 100% वञी परमेश्वर सां मिलंदव। इन करे मां तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहियां। परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।